जी नाज़रीन असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं इब्राहिम अदरी में, जिते कल्ह हिकिड़ो माण्हुनि सां पाकिस्तानी सरहद जे अंदरि जेको सो भारत जी नेवी जेको सो वाक़ियो पेश कयो आहे, जेको हुते गिरफ़्तार कया आहिनि 11 मुआणा। असां उन मुआणनि जे घर में मौजूदु आहियूं। उते असां सां गॾु फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी चेयरपर्सन फातिमा मजीद बि गॾु आहे। अचो त उनजे वारसनि ऐं उनजे घर वातियुनि ऐं अचो त फातिमा मजीद सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। ॾिसो, पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में जेको सरकरी जो तनाज़ो आहे, त सरहदी हुदूद जी ख़िलाफ़ वर्ज़ी जी आड़ में जेको आहे से इंडिया ख़ासि करे ऐं पाकिस्तान ॿिए ॿियनि जे सरहदनि में वञी पोइ बल्कि मुहाणा जेका आहिनि तंहिंखे गिरफ़्तार कंदा रहिया आहिनि। त असीं सम्झूं था त हीअ इंसानी हुकूक जी आहे से शदीद ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। ऐं छो जो माहीगीरनि जो रोज़गार ई आहे, उन जो को ॿियो रोज़गार ई कोन्हे। उहे समुंड में वञनि था, समुंड में का लकीर कोन्हे, समुंड में का जेको आहे से का हद बंदी थियल कोन्हे वाज़े। माण्हू आहिनि ज़ाहिर आहे लहरनि सां बि हलिया था वञनि ॿियनि जे हदनि में। त तंहिंजे करे हिननि खे जेको असांजो त शुरू खां वठी जीअं पाकिस्तान फिशर फोक फोरम जे प्लेटफॉर्म तां बि असीं ॿिन्ही मुल्कनि जी आज़ादीअ जो मुतालबो कंदा रहिया आहियूं। ऐं असांजी इहो ई मुतालबो आहे त ॿई मुल्क जेका आहिनि से पंहिंजे माहीगीर जेका आहिनि उन खे ख़ासि करे चेक इन जे बाद जेको आहे से फौरी तौर ते रिहा कनि। ऐं असां बहसियत फिशरमैन चेयरपर्सन फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी मां पंहिंजे प्लेटफॉर्म तां बि जेका चाइल्ड राइट्स जा इदारा आहिनि ऐं हुननि खे बि मां लिखंदसि, गवर्नमेंट खे बि लिखंदसि त फौरी तौर ते जेको ख़ासि करे मुहाणनि खे त आज़ादु करायो वञे, सिफ़ारती लेवल ते उन जे लाइ आज़ादीअ जे लाइ कोशिशूं कयूं वञनि, पर फौरी तौर ते जेका नंढड़ा ॿार आहिनि उन खे जेको आहे से पाकिस्तानी हुकाम जे हवाले कयो वञे। छो जो जॾहिं बि इंडिया ऐं पाकिस्तान में तनाज़ो थींदो आहे या को कशीदगी वधंदी आहे, उहो ख़ासि करे उहो इंडिया जी तरफ़ सां ई हुजे थी ऐं उनजो नज़लो हमेशह जेको आहे से माहीगीरनि ते किरंदो आहे। हमेशह माहीगीर भोॻींदा रहिया आहिनि। त अॼु असांजो मुतालबो इहो ई आहे त हिन मसइले खे जंहिंखे जेको आहे इंसानी हक़नि जी बुनियादनि ते फौरी तौर ते जेको आहे से हल कयो वञे। मुंहिंजो वालिद साहब आहे, चाचा आहे, चाचा जो पुटु आहे ऐं सौट जो पुटु आहे। 4 घर जा अफ़राद आहिनि, हिकु घर जा 4 आहिनि। असांजो मुताबिक़ इहे असांखे असांजा वीचारा हाणे ग़रीब मिसकिन आहिनि, रोज़गार में आहिनि, भले इंटर कनि या मैट्रिक कनि, कुझु बि कनि, वञनि दरिया ते था। हिते त को नौकिरी उन जी आहे कोन। असांजो ज़रियो ई आहे, पैदा थियनि था इन झूला उते लुॾनि था। जेका ॿ नंढड़ा जेका ॿार ॿुधाए पिया था वञनि, जी जी उहो हबीबुल्ला आहे, जी ॿियो नंढड़ो छोकिरो आहे अज़हर, उहो मुंहिंजो कज़न आहे, उहो 10 साल जो आहे। जी ही दिलि ॾाहींदड़ वाक़ियो आहे जेको इहा अॼु हिकिड़ो चकर कोन थियो आहे। इहो हिते रहंदड़ माण्हुनि सां हमेशह थींदो रहंदो आहे। ऐं हिते मौजूदु फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी चेयरपर्सन ऐं उनजा वारस, उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त इंसान हक़नि जी तंज़ीमूं या जेकी बि इंसान लाॻापियल तंज़ीमूं आहिनि त फिलफौर जेका 2 मासूम ॿार ज़हीर ऐं हबीबुल्ला, उन्हनि खे फिलफौर आज़ादु कयो वञे। छो त उहे मासूम आहिनि। हिकिड़ो त स्कूल में शागिर्दु आहे जेको घुमण जे लाइ छुटियुनि जी वजह सां घुमण जे लाइ पंहिंजे चाचे सां वियो, उहो बि न मोटियो आहे। कैमरामैन शौकत चारण सां गॾु शहनशाह चारण, WTN इब्राहिम अदरी।